बस हेठि वेठा आहियूं तॾहिं ते वेठा आहियूं। बेनज़ीर साहब अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾियो। मूंखे रूस मोकिलियईं, मूंखे जर्मन मोकिलियईं। एॾो फनकार पंध पियो जो पिणे ते चढ़ी अचां छा पंध अचां त असां वटि हिकु पुछ कोटड़ी शहर खे त हितां वञ पोइ हिन पासे कुंड में घोड़ो पाणी पियो पीअंदो। हिकिड़े पुलिस वारे मूंखे झलियो किथां पियो जो मुंहिंजो जान छॾाए। वक़्तु हिते जेको प्रोग्राम वर्ल्ड म्यूज़िक डे जे हवाले सां जेको कोटड़ी में हिते प्रोग्राम थियल आहे ऐं असां सां सिंध जी उहा पर्सनैलिटी आहे, उहो सिंध जो हिकिड़ो मशहूरु मज़ाया फ़नकार मौजूदु आहे कादर बख़्श मिठू। उनखां पुछंदासीं उहो छा महसूसु थो करे इन प्रोग्राम में। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। साईं छा था महसूसु कयो इन प्रोग्राम में अची करे? बस हेठि वेठा आहियूं तॾहिं ते वेठा आहियूं। ॿियो छा महसूसु था करियो? वेठा आहियूं हेठि। अलाह से आल सिंध संगीत एसोसिएशन अलाह करे फ़नकारनि ॿधी आहे। अॼु ॻाईंदा सुभाणे उहो ई फ़नकार गिला कंदा ही फलाणो कलाम फलाणो ॻाए। इन करे दुआ करियो त फ़नकारनि में ॿधी हुजे। अलाह साईं सखावत खाते ख़ुशि रखे। असांखे वज़ीफ़ो ॾे प्रोग्राम कयो, लंडन घुमायूं ऐं शालती बेवा ॾियारियूं। इन करे असीं हुनजा एहसानमंद आहियूं। असीं हुनजा कल्चर डिपार्टमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह साईं हुनखे सदा ख़ुशि रखे। न त किथे शालती एवार्ड किथे कादर बख़्श मिठू। हीअ अलाह जूं महिरबानियूं आहिनि। उन्हनि साहबनि जूं महिरबानियूं जंहिं मूंखे ॾिनो एवार्ड, उनजी वॾियूं महिरबानियूं। ऐं सखावत खाते गिला न कंदुसि। असांजो इहो ई प्रोग्राम तव्हांजे टीवी जे लाइ। अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾींदो। अलाह साईं वञी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। फ़नकार इत्तेहाद ज़िंदाबाद, सिंध फ़नकार ज़िंदाबाद। फ़नकार माण्हू मोहबती माण्हू अलाह करे ख़ुशि हुजनि। असांजी दुआ ई आहे उहो सभु ख़ुशि हुजनि। अलाह साईं हर कंहिंखे रोज़ी ॾिए थो, हर कंहिंजो नसीब आहे। अलाह करे वॾा फ़नकार आहिनि जेके चैनल अथनि। असीं मज़दूर माण्हू हिते मज़दूरी करण आहियूं। असीं फ़नकार न मज़दूर आहियूं। असीं हिते मज़दूरी करण। फ़नकार उहे आहिनि जेके 24 कलाक टीवी अथनि मज़ा फ़नकार। उहो उस्ताद माण्हू आहिनि, ख़ुशि हुजनि। ऐं हिकिड़ो माज़ूर माण्हू पंहिंजे बच्चनि जो गुज़र थो करे। एवार्ड याफ़्ता आहियो, तव्हां पूरी दुनिया घुमी आया। इहा अलाह जी करम नवाज़ी आहे। अलाह जो शुक्र है। हाँ बेनज़ीर साहब अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾियो। मूंखे रूस मोकिलियईं, मूंखे जर्मन मोकिलियईं। हुनजूं महिरबानियूं। ऐं सरदार शाह मूंखे लंडन घुमायो। बिलावल ज़रदारी भुट्टो साहब मूंखे शालत एवार्ड ॾिनो। उते क़दरदान आहिनि, उते असांजा सिंधी बि ख़ुशि आहिनि ईमान सां। हिते तव्हां सां कहंदा भाऊ कहिड़ो हाल उते? अरे तव्हां ख़ुशि कीअं तबियत? तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करियो? साईं महिरबानी। हिते कहंदे मिठू तूं आहीं। एॾो फ़नकार पंध पियो जो पिणे ते चढ़ी अचां छा पंध अचां त ऐं सड़न आहे हिकु इन करे मोहबती माण्हू आहिनि ईमान। हा रूस में आऊं त माण्हू मूंखे ॾिसंदा कहिड़ो लिबास कहिड़ो ड्रेस छा आहे। हिकिड़े रूस में आऊं हुयुसि सो मूंखे होटल जा कार्ड हूंदा। मूंखे इहे शलवार कमीज़ अजर खे पटो ॿधो। मूं चई बसूं केॾां थियूं वञनि। हाणे बस में चढ़ी पियुसि। हाणे हितां खां वठी कोटड़ी खां ठटो अञा वेझो आहे, परे निकिरी बस में। आख़िरी बस स्टॉप ते ख़ाली थी वई, ख़ाली थी। हू ड्राइवर आया मूंखे चई हाणे न को अंग्रेज़ी हुननि जो न को छा। मूंखे कार्ड ॾिनोमांसि। मूंखे प्लास्टिक जो कप उन में चांहि पीआरियईं, बिस्कुट खाराईं। मूंखे ॿी बस वारे खे मूंखे कार्ड ॾे, कार्ड ॾिनोमांसि हुनखे। हाणे ही रोड ही होटल मूंखे उते जी लाथईं। मूं चयो यार कहिड़ा माण्हू आहिनि। असां वटि हिकु पुछ कोटड़ी शहर खे त हितां वञ पोइ हिन पासे कुंड में घोड़ो पाणी पियो पीअंदो। पोइ अॻियां वञ पोइ साइकिल जो दुकान। पोइ कंहिंजो पुछई यार हेतिरी देरि तो खां पुछां यार मूंखे ख़बर कान्हे। पोइ हाणे हरू भरू कंदे हिते असां वटि ईअं कंहिंमें हाणे पुलिस असांजी ख़ुशि हुजे। पुलिस वारा सुठो न, पुलिस वारा मोहबती माण्हू आहिनि। अलाह साईं हुननि खे ख़ुशि रखे। जेको माण्हू ॾोह कंदो हुनखे सज़ा ज़रूरु ॾींदा। हुननि जी ड्यूटी उहा आहे न। तो असीं त फ़नकार माण्हू असीं ॾोहारियुनि खां परे आहियूं। गानो ॿुधी पोइ छॾींदा आहिनि। हा गानो ॿुधे ऐं ॻाइणो आहे ई कोन। हा हिकिड़े पुलिस वारे मूंखे झलियो किथां पियो जो मुंहिंजो जान छॾाए। मूंखे जी केरु आहीं? मुंहिंजो हाणे ॿुधाए वॾेरो ऐं रईस आहियां। लठ मुंहिंजे हथ में। केरु आहीं? मुंहिंजो वॾेरो। अच्छा मंडा बि वॾेरा हूंदा आहिनि छा? हल इहा हुन जी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह साईं ख़ुशि, अलाह साईं ख़ुशि।
असां